अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जामशोरो में जदीद सिंधी सहाफ़त जे बानी साईं इमदाद अली ओडर जे 80 जनमॾींहं जे मौक़े ते ऐं वॉइस ऑफ सिंध लंडन जे 9 जनमॾींहं ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे 40 सालगिरह जे मौक़े ते केक कटियो वियो। उन मौक़े ते जस्क मगवाण, अब्दुल फताह चन्ना, अनवर बुर्दी, बागी रहमान ऐं राजन चयो त सिंध जे क़ौमी, फ़िक्री, सक़ाफ़ती ऐं समाजी मामलनि खे उजागर करण में साईं इमदाद ओडर जी डिघी सहाफ़ती सफ़र ऐं वॉइस ऑफ सिंध जे किरदार खे क़दर जी निगाह सां ॾिसूं था। हुननि चयो त सिंधी ॿोली सिंध जी तारीख़, सक़ाफ़त, क़ौमी शऊर ऐं सिंध सां लाॻापियल मसइलनि खे आलमी सतह ते उजागर करण लाइ आज़ादु सहाफ़त ऐं फ़िक्री प्लेटफॉर्म जी वॾी अहमियत आहे। वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वेब टीवी सिंध जे आवाज़ खे दुनिया जे मुख़्तलिफ़ हिसनि ताईं पहुचाइण ऐं सिंधी ॿोली जी सहाफ़ती ऐं फ़िक्री इज़हार लाइ हिकु अहम मोर्चो आहे। वॉइस ऑफ सिंध लंडन सथ जे तरफ़ां जदीद सहाफ़त जे बानी साईं इमदाद ओढो साहब जो 80 सालगिरह आहे। जिदोजहद रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्लेटफॉर्म तां ॿाहिरि जलावतन थी करे सिंध जे आवाज़ खे, सिंध जो जबरी गुमशुदनि जो मसइलो हुजे, केनालनि जो मसइलो हुजे, सिंध जे पाणी जे मथां धाड़े जो मसइलो हुजे, को बि सिंध जे मथां जेको मसइलो हूंदो आहे त इमदाद ओढो साहब हमेशह ॿाहिरि वेही करे, लंडन में वेही करे आवाज़ उथारींदो आहे। ऐं अॼु असीं 80 सालगिरह जे मौक़े ते इमदाद ओढो साहब खां उमेद था करियूं त जीअं हमेशह सदाईं सिंध जे आवाज़ खे ऐं सिंध जे मज़लूम माण्हुनि जे आवाज़ खे हमेशह आला ऐवाननि ताईं जेको पहुचाए थो, असां इहा उमेद था कयूं त अॼु 80 सालगिरह जे मौक़े ते बि इहा ई उमेद कंदासीं त हमेशह सिंध जे आवाज़ खे आला ऐवाननि ताईं ॿाहिरि मुल्क ताईं पहुचाईंदो रहंदो। साहब जी 80 साल उनजी उमिरि पूरी थी आहे, 80 जनमॾींहुं आहे उनजो। उन मौक़े ते असां रेडियो वॉइस ऑफ लंडन जी सॼी टीम साईं इमदाद ओढो साहब खे ऐं उनजी फैमिली खे उनजे हिन जनमॾींहं जूं वाधायूं पेश कयूं था। ऐं असां सम्झूं था त सिंधी मीडिया में साईं इमदाद ओढो साहब जेको ॿाहिरी दुनिया में वेही हिकिड़ो पंहिंजो किरदारु अदा पियो करे, त हिते जेके चैनल इलेक्ट्रॉनिक ऐं प्रिंट मीडिया मौजूदु आहे उन्हनि ते त हिन रियासत जो जबुर ऐं ॾाढा उहे त असांजे आवाज़ खे माना जीअं असां ॻाल्हायूं था ईअं पेश करे नथा सघनि। पर हे उहो वाहिद चैनल आहे, उहा वाहिद टेलीविज़न चैनल आहे साईं जन जो जेको असांजे हुन आवाज़ खे जीअं जो तीअं सॼी दुनिया ताईं पहुचाए थो। असां साईं जेमसद जा पैरोकार हूं, असां पंहिंजी सिंध जी आज़ादी जी ॻाल्हि कयूं था, पंहिंजे वतन जी आज़ादी जी ॻाल्हि कयूं था, पर अफ़सोस सां चवणो थो पए त हीअ रियासत तव्हां ॾिसो पिया त ॾींहं धरणो हुयो त वफ़ाक़ी गवर्नमेंट ऐं पीपल्स पार्टी हथ में झंडा खयूं बीठा त को केनाल कोन थो ठहे। मुराद अली शाह जा उहे स्पीचिस ऐं बयान तव्हां असांजे साम्हूं आहिनि। पर कुझु ॾींहं पहिरियां उहो जलालपुर केनाल वरी जेको आहे सो उन्हनि वहाए छॾियो, उन में पाणी हले पियो ऐं पीपल्स पार्टी ऐं उन जा चूंडियल नुमाइंदा वॾी बेग़ैरती ऐं पीपल आहे उन खां त करे वञे त ॿी ॻाल्हि आहे, पर असां जहिड़े इहा शइ कॾहिं बि क़बूल कोन कंदासीं। ऐं पीपल्स पार्टी ते कंहिं बि इहो आवाज़ु न उथारियो आहे त सिंध जे विरासत जी ॻाल्हि कई थी वञे ऐं असां उनजी मुखालफ़त था कयूं। होॾां बिलावल, होॾां ज़रदारी, टांगनि में पिन मूंखे पिनण ते इरायो आहे। जेकॾहिं इहे इन्हनि में कोई शर्म हालत आहे त